हिंगोजा जसकम पारां 29 अगस्त ते बदीन में केनाल जे अॾावत 12 लख एकड़ ज़मीन कारपोरेट ऐं फार्मिंग हवाले करण ख़िलाफ़ एहतजाजी धरणे जो ऐलान करे छॾियो आहे। हिंगोजा में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि चयो आहे त केनालनि जे ख़िलाफ़ तहरीक खे हिकु भेरो ॿीहर सियासी जमायतुनि सां गॾिजी तेज़ कयो वेंदो। सिंध जा माण्हू कंहिं बि रीति सिंध दरिया मथां केनाल अॾण न ॾींदा। हुन जो त सिंध में लाक़ानूनीयत उरूज ते पहुतल आहे। कश्मोर कंधक ओट घोटकी सखर समेत उत्तर सिंध ऐं धाड़ियुनि जो राज क़ाइमु आहे। अगवा फुरूं उरूज ते पहुतल आहिनि। हुकुमराननि अमन क़ाइमु करण में ग़ैर संजीदा आहिनि। हुन चयो त प्रिया कुमारी जी अगवा ऐं हुकूमती धुर जा माण्हू मुलविस आहिनि। 4 सालनि खां पोइ 1 करोड़ भंग तलब कयो वियो। सखर जे हुकूमती धुर जा माण्हू चाहिनि था त 1 कलाक ऐं प्रेस बाज़ियाब थी सघे। हुन चयो त सिंध में मेयर जी लताड़ कई वई आहे। नौकरियूं ॾोकड़ ते खपाई पई वञनि। जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो जी सियासत में अचण वारे अमल वेलकम कयूं था। उम्मीद कयूं था त इहो सिंध ख़िलाफ़ थींदड़ फ़ैसिलनि ते आवाज़ उथारींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।